नाज़रीन अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह फरीदाबाद भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि वारे वाक़े ते नाकामीअ जो एतराफ़ करे वरितो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त फरीदाबाद सानह में नाकामीअ जो एतराफ़ करियां थो। फायर ब्रिगेड गाॾी न हुई जंहिं सबबि बाहि विसाइण में ॾुखियाई थी। मुतासिरनि जी सार लहंदासीं, जानी तोड़ी माली नुक़सान जो अज़ालो कंदासीं। नाज़रीन इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त इमरान खान ईंदड़ इलेक्शन में नाकाम थींदो। तहरीक इंसाफ़ जो बयानियो हाणे न हलंदो। इमरान खान लाॻीतो नाकाम थी रहियो आहे। तहरीक इंसाफ़ जी क़यादत जी नाअहलीअ सबबि संदन हुकूमत वई आहे। इत्तहादी हुकूमत अवाम खे रिलीफ फराहम कंदी। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह फरीदाबाद भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि वारे वाक़े ते नाकामीअ जो एतराफ़ करे वरितो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त फरीदाबाद सानहे में नाकामीअ जो एतराफ़ करियां थो। फायर ब्रिगेड गाॾी न हुई जंहिं सबबि बाहि विसाइण में ॾुखियाई थी। मुतासिरनि जी सार लहंदासीं, जानी तोड़ी माली नुक़सान जो अज़ालो कंदासीं। नाज़रीन इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त इमरान खान ईंदड़ इलेक्शन में नाकाम थींदो। तहरीक इंसाफ़ जो बयानियो हाणे न हलंदो। इमरान खान लाॻीतो नाकाम थी रहियो आहे। तहरीक इंसाफ़ जी क़यादत जी नाअहलीअ सबबि संदन हुकूमत वई आहे। इत्तहादी हुकूमत अवाम खे रिलीफ फराहम कंदी।